थोड़ सां गॾु अवां जे आॾो हाज़िर थिया आहियूं ऐं असांजी कोशिशि आहे मुसलसल जेके ख़दशा ज़ाहिर थियनि पिया या जेके डेवलपमेंट्स थियनि पियूं उन ॾिस में उन वाले सां अव्हांखे मुकमल अपडेट भी कंदा अचूं ऐं उन वाले सां जेको असांजो किरदारु बीहे थो या जेको सिंध जा सान्या वंद उन मामले ते जेका राय रखनि था उहा अव्हां सां टाइमली असीं शेयर कंदा हलूं। त अॼु बि जेके डेवलपमेंट्स थियूं आहिनि गुज़िरियल हफ़्ते में उन्हनि ऐं हिन हफ़्ते में जेके डेवलपमेंट्स थियूं आहिनि उन्हनि सां गॾु ही प्रोग्राम असां अव्हां ॾो खणी आया आहियूं ऐं जेके डेवलपमेंट्स थियनि पियूं उन खां ज़रूरु अव्हांखे बि उन जे हवाले सां सुध आहे त ताज़ो ई हिकु मल्टी पार्टी कॉन्फ्रेंस थी आहे सिंध सरकार पारां जंहिंमें हिन भेरे बि ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे त जेकॾहिं असांजे ख़दशनि खे ख़तमु न कयो वियो त पोइ असीं जेको हे नतीजा हूंदा उनखे रद्द करण ते मजबूर थींदासीं। उन सां गॾोगॾु नाज़रीन अव्हांखे इहा बि सुध आहे त गुज़िरियल ॾींहुं जेके सिंध जा सान्या वंद आहिनि क़ौमपरस पार्टियूं आहिनि जेके अमली जदोजहद करनि पियूं उन ॾिस में उहे बि पिणु मैदान में लथल आहिनि। गुज़िरियल ॾींहुं सिंध यूनाइटेड पार्टी जो 33 ॾींहंनि ते ॿधल जेको लॉन्ग मार्च हो उहो कल्ह कराची में अची करे पूरो थियो। वरी हिकु वॾो जलसो थियो ऐं जलसे में बि इहा घुर कई वई त जेका ही डिजिटल आदमशुमारी आहे इनखे असीं मुकमल तौरु रद्द कयूं था। 2017 वारी जेका ॻणप आहे उनखे क़बूलियो वञे ऐं फौरी तौर ते जेके ख़दशा आहिनि उन्हनि खे एड्रेस कयो वञे। जेका हिन वक़्तु सूरत हाल नज़र अचे पई जेको ॻणप खातो आहे उहो वाज़े करे पियो त जेको पहिरियों मरहलो हो जंहिंमें घरनि खे काउंट करिणो हो उहो मुकमल थी चुको आहे ऐं हाणे जेको हेड काउंट वारो सिलसिलो आहे उहो हलंदड़ आहे। पर हिन वक़्तु ताईं सिंध सरकार हुजे या हुजे अवाम ॿई बेख़बर आहिनि मुकमल तौरु बेख़बर आहिनि त जेके घर ॻणप जो आख़िर नतीजो निकितो छा आहे। हिन वक़्तु ताईं का अपडेट इन सिलसिले में शेयर न पई कई वञे ऐं ॿुधायो पियो वञे त स्मूथली इहे प्रोसेस हले पियो ऐं घर ॻणप खां पोइ हेड काउंट जारी आहे। पर बदस्तूर जेके ख़दशा आहिनि सिंध जे अवाम जा सिंध जे घण घुरनि जा सिंध जे सान्या वंदनि जा उहे पंहिंजी जाइ ते बरक़रार आहिनि। ॾिस में का डेवलपमेंट न पई थिए जेतोणीकि हिकु ठाराह सिंध असेंबली में आयो आहे हिकु मल्टी पार्टी कॉन्फ्रेंस थी आहे अमली जदोजहद जो सिलसिलो बि जारी आहे सिंध जे वाणनि बस्तनि में। पर उन बावजूदि नाज़रीन अञा ताईं हिन ॻणप खे वठी करे जिन सीरियस कंसर्न्स जो बार बार इज़हार थिए थो उनखे कहिड़े रीति एड्रेस कयो वेंदो उहे कहिड़े मरहले ते उहे मामला दाख़िल थिया आहिनि उन वाले सां का अपडेट न असां कोशिशि कई आहे त अॼु सिंध गवर्नमेंट एक्सपर्ट्स ऐं उन सां गॾोगॾु नाज़रीन जेको ॻणप खाते जा अमलदार आहिनि उन्हनि खे हिन प्रोग्राम में शामिलु कयूं ऐं तफ़सीली जेका हिकु पिक्चर आहे उहा अव्हां जे आॾो रखूं था ऐं गुफ़्तगू खे अॻियां वधाईंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। मूंखे जॉइन कयो आहे नाज़रीन अॻूणो फेडरल सेक्रेटरी आहिनि नाले वारा दानिश्वर आहिनि पाण डेवलपमेंट सेक्टर में बि तमामु घणो जो कमु थियल आहे हिन स्पेसिफिक हिन इशू ते बि तमामु गहरी उन्हनि जी नज़र आहे एक्सपर्टीज़ आहे। फज़लुल्लाह कुरैशी साहब आहिनि मूंखे वीडियो लिंक ते उन्हनि जॉइन कयो आहे इस्लामाबाद खां। मूंसां गॾु रोशन बुलड़ो साहब मौजूदु आहिनि सीनियर वाइस प्रेसिडेंट आहिनि सिंध यूनाइटेड पार्टी जा उहे मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। उनखां सवाइ नसीर मेमुन साहब नाले वारा दानिश्वर आहिनि लेखक आहिनि मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में शरीक हूंदा ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खां आजिज़ धामरा साहब ऐं सरवर गोंदल साहब पाण तर्जुमान आहिनि ॻणप खाते जा नाज़रीन उहे पिणु अॼोके प्रोग्राम असां सां शरीक हूंदा। अवां सभिनी खे ॾिसंदड़नि खे भलीकार चवंदासीं महिमाननि खे भलीकार चवंदमि ऐं रोशन साहब अव्हां जी इजाज़त सां आगाज़ कयां थी मां फज़लुल्लाह कुरैशी साहब खां उनखां पोइ गुफ़्तगू खे अॻियां वधाईंदासीं। फज़लुल्लाह साहब हीउ जेको सिलसिलो हिन वक़्तु नज़र अचे पियो पहिरियों मरहलो मुकमल थी चुको आहे ॻणप खाते पारां वाज़े कयो वियो आहे त घर काउंट थी चुका आहिनि ऐं हाणे असीं जेको हेड काउंट वारो सिलसिलो आहे स्मूथली उहो अॻियां वधे पियो जेतोणीकि ख़दशा अचनि पिया साम्हूं बार बार कंसर्न्स जो इज़हार थिए पियो पर हीउ सिलसिलो बि हलंदड़ आहे। सिंध सरकार हुजे अवाम हुजे मुकमल बेख़बर आहे नतीजनि खां कीअं ॾिसो पिया मां सूरत हाल खे? जी फज़लुल्लाह कुरैशी साहब मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो वहां ताईं? फज़लुल्लाह कुरैशी साहब मूंखे ॿुधो पिया मुंहिंजो आवाज़ अव्हां ताईं पहुचे पियो? कुरैशी साहब पंहिंजो ऑडियो माइक म्यूट कजो अव्हां जो आवाज़ असां ताईं न पियो पहुचे पंहिंजो माइक अनम्यूट हाणे अव्हां जो आवाज़ अचे बिल्कुलु अचे पियो कंटिन्यू कजो प्लीज़। त हाणे छा थियो आहे त इहा ॻाल्हि जेका आहे चवणु आहे ऐं कुझु सेंसस जे इदारनि इहा ॻाल्हि बि कई त घर ॻणप ख़तमु थी चुकी आहे। मुंहिंजी इंफॉर्मेशन जेके त घर ॻणप ख़तमु कोन थी आहे ऐं हिकु न ॿ पर हज़ारे ब्लॉक जेके आहिनि अञा ॻणप रहिजी विया आहिनि उन्हनि में घणे में घणी मेजॉरिटी जेका ब्लॉकनि जी आहे सा कराचीअ में आहे। ऐं जॾहिं अॼु थी करे तव्हां सां सरवर गोंदल साहब अचे थो त उन ॻाल्हि को तव्हां को कंफर्म कराइजो त कराची में अञा शायदि छाकाणि जो अञा ताईं उते घणा माण्हू पहुची कोन सघिया आहिनि
ऐं ॿियो इंटीरियर जेको सिंध जो जेको इलाइक़ो आहे वॾनि इलाइक़नि में बोर्ड वारा इलाइक़नि ॿियनि इलाइक़नि में बि अञा ताईं घर ॻणप पूरी कोन थी आहे। ऐं सिंध में काफ़ी सरकारी ऐं गैर सरकारी माण्हुनि सां टच में आहियां। हुन जो रीज़न इहो आहे जो अञा ताईं हुते पूरो कन्वीनियंस हिन खे कोन मिलियो आहे ऐं जेके पैसा मिलणा एन्यूमरेटर्स उहे पैसा बि कोन मिलिया आहिनि। इन जे करे हू घणा माण्हू जेके आहिनि से कन्वीनियंस ऐं पैसनि न मिलण जे करे घणनि इलाइक़नि में वञी कोन सघिया आहिनि। इन करे काफ़ी ब्लॉक ऐं काफ़ी घर रहिजी विया आहिनि। ऐं तालकेवार डेटा जेका गवर्नमेंट ऑफ सिंध खे मिली रही आहे, मूं वटि अञा उहा डेटा कोन पहुती आहे ताज़ी, पर जेका लास्ट डेटा मूं वटि उन में एतिरो हो त घटि में घटि अधु अधु घर अञा रहियल आहिनि। हाणे उनखे कीअं ते कवर कंदा उहो गोंदल साहब ॿुधाईंदो, पर हिननि जेको इरादो जेको मूंखे जेका ख़बर पई आहे त हीअ ॿई ॻाल्हियूं गॾोगॾु हलाईंदा, माण्हुनि जी ॻणप बि थींदी ऐं घरनि जी ॻणप बि थींदी। जेका ॻाल्हि असां लाइ तशवीशनाक आहे, छाकाणि जो असांजो पहिरियों इहो ख़्यालु हुयो त घर ॻणप जा रिज़ल्ट्स अची वञनि, उहे घर ॻणप जा रिज़ल्ट जेकॾहिं असांजे सम्झूं था टेक्निकली उहे रिज़ल्ट ठीकु कोन्हे, उहे घरनि जी ॻणप ठीकु थी आहे त पोइ एन्यूमरेशन थिए, पर इहा ॻाल्हि ईअं कोन थी रही आहे। जेको असांखे वॾो ख़दशो आहे त इहा ॻाल्हि जेका अॻिते हली मैन्यूपुलेशन न थी सघे। सो इहो जेको पहिरियों मां जेको अॼु खोड़े सां बि कल्ह ॻाल्हि कई पंहिंजे हिकु प्रेस कॉन्फ्रेंस में, शायदि ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जी ॻाल्हि कई त असांखे रिज़ल्ट्स ॾिना वञनि जीअं घर ॻणप पूरी थिए, छाकाणि सरकारी तौरु घर ॻणप पूरी थी चुकी आहे। जेके सरकार डेट ॾिनियूं उन मुताबिक़ घर ॻणप पूरी थी चुकी आहे, पर ग्राउंड ते घर जा अञा ताईं अञा घर ॻणप भरी रही आहे। ऐं सिंध में तव्हां कंहिं बि हल्कनि में पुछी सघो था त अञा घर ॻणप थी रही आहे। पहिरीं ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि त जेका सॼो प्रोसेस जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में डिले थी रहियो आहे। हिन खे जेका डेडलाइन मिलण आहे 4 अप्रैल जी, उहा जेकॾहिं डेडलाइन पूरी न थी त पोइ सॼो जेको इलेक्शन शेड्यूल आहे सॼो इन ॻाल्हि खे तब्दील करिणो पवंदो। ऐं डेडलाइन पूरी करण लाइ जेकॾहिं तकड़ कई वई त पोइ उन में कंहिं बि क़िस्म जी मैन्यूपुलेशन थी सघे थी पई। ॿियो जेको असांजो जेको मुतालबो हुयो त धारियुनि जी ॻणप करे ऐं धारिया ॻणिया वेंदा, इहो फ़ैसिलो थियल आहे, धारिया ॻणिया वेंदा, पर असांजो मुतालबो इहो आहे त धारिया जेके ॻणप करे उनजी अलॻि ॾेखारी वञे त सिंध में ख़बर पए त कहिड़ा माण्हू जेके आहिनि सिंध को ॿाहिरि आयल आहिनि, जंहिंमें गैर मुल्की ऐं मुल्की धारिया। छाकाणि जो जॾहिं हर उन में 15, 16, 17 कॉलम में पुछनि था पिया त तव्हां किथां आया हो, जेकॾहिं जाइ ॼम जो हुते आहे त ठीकु आहे, न त हुनखे ज़िलो बि ॿुधाइणो पए थो। जॾहिं उहे ज़िला अची वेंदा त इहो बि असांजो मुतालबो हुअणु घुरिजे घटि में घटि सिंध जे लेवल ते, त जेके माण्हू ॿाहिरियों आहिनि ॿाहिरियों अलॻि माण्हुनि जो अंगु थी बीहे, पोइ उनखे असां कहिड़ी फैसिलिटी ॾियनि था, उहो गवर्नमेंट जो कमु आहे फैसिलो करणु। त इन करे मूंखे जेके ख़दशा इहे ई आहिनि त थोरो प्रोसेस डिले थींदो। इन जा सबब इहे आहिनि त इन्हनि जी ट्रेनिंग मुकमिल पूरी कोन हुई, एन्यूमरेटर्स पूरे इलाइक़नि में ट्रेनिंग कोन्हनि, इंटरनेट वर्क जेको आहे सो कमु कोन करे रहियो आहे, ऐं इन जे अलावा पैसा ऐं ट्रांसपोर्ट अञा ताईं फील्ड में कोन पहुतो आहे। इहे मदे नज़र जे करे इहे ॻाल्हियूं जेके से गोंदल साहब को पुछी सघजनि थियूं पयूं। इन जे लाइट में असां हली अॻिते ॾिसंदासीं त कहिड़ा रिज़ल्ट अचनि था, पर असांजो मुतालबो अॼु बि इहो ई आहे त घर ॻणप को अॻु में पंहिंजो घर ॻणप जो असांखे ॾिना वञनि नतीजा, ऐं इन खां पोइ जेको आहे सा एन्यूमरेशन ते हेड काउंट वारो सिलसिले अॻियां वधाइनि। ठीकु फज़ल कुरैशी साहब, मूंसां गॾु आजिज़ धामरा साहब बि मूंखे हीअं जॉइन कयो आहे, सरवर गोंदल साहब बि मूंखे हीअं जॉइन कयो आहे, ॿिन्ही खे भली कार थी चवां। रोशन साहब बि मूंसां गॾु इन पैनल में शरीक आहिनि। सरवर गोंदल साहब, आपकी तरफ आऊँगी, बाकी पैनलिस्ट की इजाज़त से वेलकम करती हूँ आपको इस प्रोग्राम में। और मेरे साथ फजलुल्लाह कुरैशी साहब, आजिज़ धामरा साहब और रोशन अली बुल्लो साहब मेरे साथ मौजूद हैं। यहाँ पर जो बात हो रही है गुफ्तगू को आगे बढ़ाने से पहले अगर आप ये वाज़े बता दीजिए, क्लियर कर देंगे कि इस वक्त तक जो कहा गया कि जो हाउस होल्ड काउंट वाला जो मरहला था वो मुकम्मल होने को है, इस वक्त क्या स्टेटस है हाउस काउंट का? गोंदल साहब। ये बहुत शुक्रिया आपका। ये मैं बताना चाहूँगा कि हमारा जो इस वक्त तक 39 मिलियन के करीब जो पहला हमारा था हाउस लिस्टिंग वगैरह और बाकी ये सारी चीज़ें जो है वो कंप्लीट हो चुकी हैं। तकरीबन 99.9 जो है वो परसेंटेज पे हमारा काम जो है पहला फेज का तकरीबन कंप्लीट हो चुका है। ठीक ठीक। तो फिर गोंदल साहब, ये जो शिकायत सामने आ रही हैं, इवन कराची से भी बहुत सारे एरिया से शिकायत हैं कि अभी तक उनके तरफ कोई आया ही नहीं, ना वो ब्लॉक्स ना वो घर काउंट हो सके। तो उन शिकायत के हवाले से बताइए, अब तक क्या स्टेटस है उन शिकायत का, कितनी शिकायत आपको मौसूल हुई हैं? और आपने कहा कि 99.9% ये काम मुकम्मल हो चुका है हाउस काउंट का, तो क्या उसके नताइज आपने जो रिस्पेक्टिव प्रोविंशियल गवर्नमेंट से उनसे शेयर किए हैं?
ये नतायज देना तो CCI की अब मैंडेट है, उसके बाद ये नतायज दिए जाते हैं। लेकिन जो डाटा सेट्स हैं या डैशबोर्ड है, उन पे तमाम असिस्टेंट कमिश्नर से लेकर चीफ सेक्रेटरी तक हर एक को हर तरह का डाटा जो है वो नजर आ रहा है। जहां तक कराची का इशू है, आपके इल्म में होगा कि कराची में 200 ब्लॉक पे काम नहीं स्टार्ट हो सका था, और उसकी वजह ये थी कि वहां पे इनुमरेटर्स जो थे वो दस्तयाब नहीं थे, और आपके लोकल गवर्नमेंट के इलेक्शन थे, जिसकी वजह से जिन लोगों को हमने ट्रेन किया था उन्होंने ज्वाइनिंग नहीं दी थी। तो फिर CM सिंध ने इस पे शफकत फरमाई, उनको नॉलेज में ये बात लाई गई, तो उन्होंने इसका वो दोबारा हमारे साथ इनुमरेटर जो है वो अभी स्टार्ट हुए। उनमें भी जो सुबह तक काउंट था कि उन 200 ब्लॉक में भी 7 ब्लॉक में अभी भी काम स्टार्ट नहीं हो सका। तो इसलिए वो कोई कराची का हमारे पास इशू है कि जिसमें काम स्टार्ट जो है वो 200 ब्लॉक में ना होने की वजह से आपको शायद कुछ लोगों का ये होगा। और फिर अभी पहले फेज का काम हो रहा है, अगर किसी के घर में इनुमरेटर नहीं आ रहा तो आप ये देखिएगा कि शायद वो ब्लॉक हो जिसमें अभी लिस्टिंग होगी। लिस्टिंग के बाद 2 फेज होते हैं, एक पहला फेज में 1 ब्लॉक होता है, दूसरे फेज में दूसरा ब्लॉक होता है। तो इंशाल्लाह लोग जो है इनुमरेटर उनके घरों में पहुंच जाएंगे, ऐसा कोई मेन इशू इसमें नहीं है। ठीक गोंदल साहब, एक और सवाल, इसके बाद दूसरे पैनलिस्ट की तरफ जाते हैं, क्योंकि ये शिकायत आपने कहा कि कराची की हद तक सिर्फ मसला है, लेकिन कराची के अलावा बाकी सिंध के अजला से भी हमारे पास ये शिकायत मौसूल हो रही हैं। और साथ साथ आपने ये भी फरमाया कि आने वाले दिनों में अगर कोई रह भी जाता है कोई घर, तो उसको हम मुकम्मल करेंगे, उस इशू को एड्रेस किया जाएगा। लेकिन ये बार बार डे फर्स्ट से एक कंसर्न देखे ना कि मैं थोड़ा सा आपके नाजरीन को, क्योंकि आपका माशाल्लाह अच्छा चैनल है, आप प्रोग्राम भी बहुत अच्छा आपका देखा जाता है, आप ये इस दफा ये इशू नहीं हो सकता। इसलिए नहीं हो सकता कि आप हर घर को जियो टैग कर रहे हैं। आप हर घर को जियो टैग करने के बाद आपके पास पार्कों के मैप्स हैं जिनके ऊपर तमाम स्ट्रक्चर जो हमारे होते हैं वो तमाम जो है वो जियो टैग होते हैं, हमें नजर आते हैं। और हर इनुमरेटर की जो उनकी प्रोग्रेस है वो उनके असिस्टेंट कमिश्नर लेवल से लेकर ऊपर तक जो है वो देखी जा सकती है। ठीक, पूरे में इतनी बड़ी एक्सरसाइज है, तो उसमें शिकायत अगर ना आए तो ये तो मुझे कि नहीं आनी चाहिए। लेकिन रेमेडी का पूरा मैकेनिज्म मौजूद है। 495 हमने सेंसर सपोर्ट सेंटर बनाए हुए हैं, 37 हमारे वर्किंग ग्रुप बने हैं, कॉल सेंटर हमारे चल रहे हैं, SMS गेट हैं, आती हैं उसका हजारा किया जाता है, और इंशाल्लाह एट द एंड जो है वो इंशाल्लाह ये तमाम चीजें जो है वो कंप्लीट हो जाएंगी। ठीक, गोंदल साहब हमारे साथ लाइन पर ही रहिएगा। आजिज़ धामरा साहब भी हमारे साथ हैं, रोशन बुर्रो साहब भी हैं। आजिज़ साहब, अवां खे भी भलीकार समाती प्रोग्राम में गोंदल साहब के अवां ॿुधो आए हू या ॻाल्हि कनि पिया त जेकॾहिं का शिकायत आई बि त उनखे एड्रेस कंदासीं, पर असीं त बार बार उहा अवां जी मल्टी पार्टी कॉन्फ्रेंस हुजे, उहे सिंध जे सान्या वंदनि जा एहतजाज हुजनि, हर फॉरम ते इहा ॻाल्हि थिए पई त जेसिताईं घर ॻणप जा नतीजा असांजे साम्हूं न ईंदा कि कहिड़े रीति ख़बर पवंदी त केतिरो फ़र्क़ु आहे 2017 ऐं हिन भेरे जेका ॻणप थिए पई उन में, कीअं पोइ हीउ सिलसिले खे असीं क़बूल करे सघंदासीं, कीअं अॻियां वधंदो, छा चवंदो अवां हवाले सां? आजिज़ धामरा साहब, मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो मां ताईं? आजिज़ साहब मूंखे मां ॿुधो पिया? धामरा साहब, मुंहिंजो आवाज़ तव्हां ताईं पहुचे पियो? नाज़रीन, कोशिशि कयूं था आजिज़ धामरा साहब सां राब्तो करण जी, जीअं उन्हनि जो मौक़िफ़ मालूम करे सघूं। ऐं ताज़ो ई सिंध सरकार मल्टी पार्टी कॉन्फ्रेंस बि होस्ट कई, उन में बि इहो मुतालबो साम्हूं रखियो वियो हो त असांखे जेको डेटा आहे, जेके नतीजा आहिनि उन्हनि ताईं एक्सेस ॾिनी वञे। रोशन अली बुर्रो साहब मूंसां गॾु आहिनि। रोशन बुर्रो साहब, अवां ॿुधो सर गोंदल साहब खे बि, फज़लुल्लाह कुरैशी साहब खे बि, सिंध गवर्नमेंट जो बि हिन वक़्त ताईं जेको स्टांस आहे उहो बि अवां जे आॾो आहे। अवां कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे, ऐं ज़िक्र थिए पियो त 99.9% घर काउंट थी चुको आहिनि, जेके रहियल आहिनि उन्हनि खे बि ॿिए असीं हलंदड़ फेज़ में कमु करे वठंदासीं कंप्लीट, छा चवंदो? ॾिसो, सभ खां पहिरें त 1998 में जेकी आदमशुमारी थी उहा बि मुतनाज़ हुई। उन खां पोइ सिंध यूनाइटेड पार्टी सरबराह साईं जलाल मोहम्मद शाह सॼी सिंध जे सान्या वंदनि क़ौम परस्तनि खे गॾु करे आदमशुमारी लाइ हिकु वॾी मूवमेंट हलाई।
ऐं असां सॼी कोशिश खां पोइ सुप्रीम कोर्ट जेको आहे उन ते फ़ैसिलो नो दफ़ा मुल्क जे अंदरि आदमशुमारी कराई वञे। 2017 में जेका आदमशुमारी थी उन आदमशुमारी तहत सिंध जे अंदरि जेकी सिंध जी अददी तौर ते 63% असां सिंधी जेको पंहिंजे वतन में साबित थियासीं अंदरि, छाकाणि सॼो जहिड़ो तव्हां ॾिसंदो त कराची जे अंदरि आहे। नई आदमशुमारी जी तक़ाज़ा उहे धुरियूं पियूं कनि जिन खे सिंधियुनि जी अददी अक्सरियत कराची में क़बूल न आहे। पर अफ़सोस सां इहो चवणो थो पए त उन 2017 जी आदमशुमारी ते CCI में सिंध गवर्नमेंट हुई, मौजूदा वॾो वज़ीर मुराद अली शाह साहिबु वियो। मुल्क जे टिनी सूबनि हालांकि बलूचिस्तान खे बि आदमशुमारी ते तहफ़्ज़ात हुया, पर सभ खां वधीक तहफ़्ज़ात सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह साहिबु कयो आहे। ऐं उन जी डिमांड ते ॿीहर आदमशुमारी जी उन PTI जी गवर्नमेंट हुई ऐं इहो फ़ैसिलो मां सम्झां थो 145 जो इजलास हो CCI जो, उन में इहो फ़ैसिलो कयो त बि हाणे 5 सालनि खां पोइ आदमशुमारी कराई वेंदी। असांखे इहो अफ़सोस थो थिए त पीपुल्स पार्टी जेका सिंध खां वोट वठे थी, सिंध जे माण्हुनि जी नुमाइंदा जमायत सम्झे थी पाण खे, उनखे आख़िरकार उन आदमशुमारी ते कहिड़ा तहफ़्ज़ात हुआ, छाकाणि त उनजे अंदरि जेकी जमायत में माण्हू वेठा आहिनि उन्हनि जो माइंड सेट बि साॻी आहे। जेके कराची जे अंदरि ॿियूं जमायतूं आहिनि जेके सिंध जी हक़ हुकुमरानी खां ख़ौफ़ज़दा आहिनि या नथा चाहिनि त कराची जे अंदरि सिंधियुनि जी अक्सरियत हुजे, उन करे बार बार जेको नई आदमशुमारी जूं डिमांड्स कंदा पिया अचनि। त मौजूदा सरकार हाणे तव्हां जेकी ॻाल्हि पिया कयो त APC कराइनि पिया या चवनि पिया त ॿिए जेको आहे पंहिंजो हिन आदमशुमारी जा नतीजा असां क़बूल न कंदासीं, या बिलावल ज़रदारी साहिबु वफ़ाक़ी हुकूमत खे चए पियो त भई आउं रिज़ाइन ॾेई छॾींदुसि। असां चऊं था त बाबा वफ़ाक़ी हुकूमत में तव्हां वेठा आहियो, सूबाई हुकूमत तव्हांजी आहे ऐं सॼो तव्हांजा सहूलियतकार आहियो। आख़िरकार मुल्क जे अंदरि जेकी हेॾी अनसर्टनिटी आहे, मुल्क जे अंदरि मुआशी बहरान आहे, 14 लख माण्हू तव्हांजी सरकारी अंगनि अखरनि मूजिबि जेके आहिनि उन्हनि जा घर जेके तबाह थी विया आहिनि हालिया ॿोॾि में, लखे माण्हू हिन वक़्तु दरबदर डिस्प्लेस आहिनि, उन्हनि जी जॾहिं घरनि जी ॻणप नथी थिए त आदम ॻणप किथां थींदी। त करे CCI में हिन छो नथा वञनि जॾहिं तव्हां उन 2017 जी आदमशुमारी खे कंट्रावर्शियल बनाए हिक ई सूबे जी डिमांड ते नई आदमशुमारी रखाई, त हाणे तव्हांजी वफ़ाक़ी हुकूमत बि तव्हांजी आहे। हाणे तव्हां APC ऐं ॿिया मामला करे जाम पिया चढ़ायो, तव्हां छो नथा CCI में वञी हिन फ़ैसिलो करायो त ठीक रोशन साहब, आजिज़ साहब असां सां गॾु ई मौजूद आहिनि, सां राब्तो बि बहाल थियो आहे। हीउ तमामु अहम पॉइंट आहे। आजिज़ धामरा साहब मुंहिंजो आवाज़ हींअर पहुचे पियो आहे ताईं? आजिज़ धामरा साहब मूंखे ॿुधो पियो आहे, मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो आहे ताईं? नाज़रीन कोशिशि कयूं था आजिज़ साहब सां राब्तो करण जी। सिंध सरकार जो मौक़िफ़ असां इन मामले ते ज़रूरु वठंदासीं। जेका ॻाल्हि रोशन साहब कई त जेका जेको फ़ैसिलो कयो आहे जी त जेकी कराची जे अंदरि कचियूं आबादियूं आहिनि, लखे जेके हुते अफ़गानी, बर्मी, बंगाली, गैर मुल्की रहनि था, उन्हनि कचियुनि आबादियुनि खे रेगुलराइज़ कराइण जे लाइ हिन नोटिफिकेशन कढियो आहे सिंध हुकूमत। जेके तव्हां हिन वक़्तु 50 लख खां मथे गैर मुल्की इलीगल इमिग्रेट्स रहनि था, ॿियनि सूबनि मां माण्हू आया, सॼी दुनिया जे अंदरि हिकिड़ो असूल आहे त भई जेका हिकिड़ा माण्हू रोज़गार लाहींदा आहिनि, हिकिड़ा मुस्तक़िल रहंदड़ हूंदा आहिनि, हिकिड़ा आर्ज़ी तौर ते धंधे कारोबार लाहींदा आहिनि, तव्हां हिन वक़्तु जेको बग़ैर शनाइती कार्डनि जे उन्हनि लखे माण्हुनि खे हींअर ॻणप में आणींदो त सुभाणे यकीननि जेको आहे पंहिंजो तव्हां सिंध जो दारुल हुकूमत कराची तव्हां सां कसराईंदो। हिन वक़्तु सॼी जेको असां सम्झूं था त हिन जी ज़िम्मेवार पीपुल्स पार्टी सरकार आहे, जेके CCI में वञी आदमशुमारी कैंसिल नथी कराए, उनजे मथां इहो लाज़िम आहे, छाकाणि त हीअ APC कराए ऐं ॿिया मामला कराए पंहिंजी जान था छॾाइनि। सभिनी खे हिक ई टाइम ते PDM हुकूमत में उन्हनि सां मुआइदा करे आया आहिनि त बाबा असां जेको आहे पंहिंजो तव्हां सां जेकी बलदियाती इलेक्शनूं ॿियो डिलिमिटेशन बाद में कराईंदासीं। हाणे तव्हां बलदियाती इलेक्शन बि कराए छॾी, जॾहिं तव्हांखे बलदियाती इलेक्शन न कराइणी उन वक़्तु तव्हां इलेक्शन कमीशन खे जवाबु था ॾेई छॾियो त बाबा असां वटि अमन अमान जी सूरत हाल आहे, पुलिस कान्हे का। हाणे मुआशी तौर ते मुल्क तबाह लॻो पियो आहे, लखे माण्हू पंहिंजे घरनि में कोन्हनि के, मुल्क में अदम इस्तेहकाम आहे, तव्हांजो स्टाफ सॼो हिन वक़्तु आदमशुमारी जो सॼो हुनखे फैसिलिटेट पियो करे।
तव्हां CCI में छो नथा वञी जेको आहे पंहिंजो आदमशुमारी ठीक रोशन साहब, मुअत्तल करायो? अहम पॉइंट आहे ऐं असांजी कोशिशि आहे त आजिज़ साहब न त सिंध गवर्नमेंट जेको ॿियो नुमाइंदो सां असीं राब्तो करे उन्हनि खां ज़रूरु इन मामले ते अहम मामले ते मौक़िफ़ वठूं। मूंसां गॾु फज़लुल्लाह कुरैशी साहब बि आहिनि, उन सां गॾोगॾु सरवर गोंदल साहब बि मौजूदु बि आहिनि। फज़लुल्लाह कुरैशी साहब, अव्हां कीअं पिया सम्झो जेका रोशन साहब ॻाल्हि कनि पिया त रुॻो असीं ॾिसूं पिया त कॾहिं बयान अचनि पिया, कॾहिं लिप सर्विस रुॻो नज़र अचे पई, कॾहिं ठहरा, कॾहिं APC, जॾहिं सिंध गवर्नमेंट चाहे पई वक़्त खां अॻु ही आदमशुमारी बिना सुञाणप कार्ड जे त उन वक़्तु ही मामिलो CCI में खणी वई, त हाणे जॾहिं सॼी सिंध उन ते एतिराज़ करे पई, एहतजाज करे पई, ख़ुदि सिंध सरकार इहा ॻाल्हि करे पई त हीउ जेको इंतिहाई अहम उन्हनि वटि हिकिड़ो कार्ड आहे उनखे छो न पियो इस्तेमालु कयो वञे, छो न CCI वटि इहो मामिलो खणी वञे पई सिंध गवर्नमेंट? न इहो त हाणे इहो त सियासी तौरु ख़बर न आहे ॻाल्हि कीअं थी बीहे पई। जी, ऐं इहो त जेकॾहिं खणी वञनि था त इशू ॻाल्हि इहा आहे त सॼो इहो शुरू जीअं साईं चयो त सॼो कमु पीपुल्स पार्टीअ शुरू कयो, कंहिं बि सूबे जो इहो मुतालबो कोन हुयो, न वरी को आम सिंध में इहो को मुतालबो हुयो, इहो हिकिड़े पार्टीअ जो मुतालबो हुयो जंहिं पंहिंजो इमरान ख़ान सां हुकूमत में वेहण वक़्तु उनखे ब्लैकमेल करे ऐं इहो करायो त असां सेंसस अॻु में करायूं, न त कॾहिं बि पाकिस्तान जी तारीख़ में 4-5 सालनि में सेंसस कोन थी आहे। ऐं इहो सॼो जेको रिकॉर्ड तकड़ जो कमु कयो वियो, उनखे वरी रिपोर्ट टाई अप कयो वियो 23 जे इलेक्शन सां गॾु, त 23 जो इलेक्शन जे करे सेंसस थींदी, पोइ 23 जो इलेक्शन थींदियूं ऐं उन जो सॼो प्रोग्राम टाई अप कयो वियो। हाणे ॿई धुरियूं फासी पयूं आहिनि, हुकूमत मर्कज़ी हुकूमत बि फाथल आहे ऐं पीपुल्स पार्टी बि फाथल आहे। हाणे उनखे अवॉइड करण लाइ उनखे पॉलिटिकली चाहिनि था त असां पंहिंजे ग़लतीअ जो अज़ालो कयूं, पर हाणे ग़लतीअ जो अज़ालो कोन थींदो, जो ॻाल्हि तमामु अॻिते निकिरी वई आहे। ऑलरेडी 20-25 अरब रुपया ख़र्च थिया आहिनि सुञाईअ जे ज़माने में, इनखे रिट्रैक्ट करणु त पॉसिबल कोन थींदो। अलबत्ता असां हिन में घरबल पंहिंजूं सहूलियतूं हासिलु करे सघूं था, जीअं साईं चयो आहे त जेके बि गैर मुल्की आहिनि ऐं जेके पंहिंजो धारिया आहिनि, इन्हनि ॿिन्ही जी ॻणप करे इनखे अलॻि आइडेंटिफाई कयो वञे। ऐं अलॻि आइडेंटिफाई करण खां पोइ इहो हुकूमत सिंध जो कमु आहे त उन्हनि खे कहिड़ियूं सहूलियतूं ॾियणु घुरिजनि या कहिड़ियूं सहूलियतूं ॾियणु न घुरिजनि, छाकाणि जो एक्ट में इहो सूबाई हुकूमत खे इख़्तियार आहे त धारियनि माण्हुनि लाइ हिकिड़ो अलॻि तख़सुस रखे। त इन करे हाणे फॉल बैक पोज़ीशन इहा ई थींदी, इहा जॾहिं ॻणप थिए त इहे रिज़ल्ट असांखे अलॻि वठणु घुरिजनि ऐं उन लाइ सिंध गवर्नमेंट खे एक्टिव थियणो पवंदो। ऐं हाणे जेके हर क़िस्म जी जवाबदारी सिंध गवर्नमेंट ते आहे। ठीक, सिंध गवर्नमेंट जा अहम नुमाइंदा आहिनि, आजिज़ धामरा साहब सां राब्तो बहाल थियो आहे। ठीक कुरैशी साहब, इन ई ॻाल्हि खे अॻियां रखूं था। आजिज़ साहब, हाणे मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो वहां ताईं? मूंखे ॿुधो पिया मां? ठीक आहे साहब, अव्हांखे भलीकार चवां थी प्रोग्राम में। फज़लुल्लाह कुरैशी साहब, रोशन बुल्लो साहब ऐं सरवर गोंदल साहब मूंसां गॾु प्रोग्राम में शरीक आहिनि। ऐं जेका ॻाल्हि थिए पई मुख़्तलिफ़ ख़दशा जेके एतिराज़त हुआ उहे असीं अव्हांजी MPC में बि ॿुधासीं, उहे असीं रोज़ जेके एहतजाज थियनि पिया हर फोरम ते उन में बि ॿुधंदा अचूं पिया। हल पासे मामिलो वधे कोन पियो, सिंध जा सान्यावंदी इहा ॻाल्हि कनि पिया त पीपल्स पार्टी उहा जमायत आहे जेका ख़ुदि इहे मामिलो CCI में खणी वई, त हाणे जॾहिं तमामु घणा एॾा सारा कंसर्न्स आहिनि त उनखे छो न पई CCI में खणी वञे। ऐं हिकिड़ो ॿियो इहो बि शइ साम्हूं अचे पई त हिनखे जेके शिकायतूं या मामला आहिनि उनखे एड्रेस करण लाइ जेके सोल्यूशन्स आहिनि उन पासे ॾांहुं पीपल्स पार्टी केतिरो कमु कयो आहे, छाकाणि त हिन वक़्तु हर को पीपल्स पार्टी ॾांहुं निहारे पियो, उहो सिंध जो सान्यावंद हुजे, सिंध जो आम माण्हू हुजे, ॾिसे पियो त सिंध गवर्नमेंट छा स्टैंड वठे पई हिन समूरी सूरत में। ॾिसो नादिया, मौजूदा जेका सेंसस थिए पई उन ते जेके ख़दशा आहिनि, एतिराज़ आहिनि, उहे हर सिंध वासी खे आहिनि, सिंध जे माण्हुनि खे आहिनि, सिंध जे जमायतुनि खे आहिनि ऐं ख़ुदि पीपल्स पार्टी खे आहिनि। मिसाल तौरु APC कॉल इन करे कई वई त उहे सभई माण्हू जेके एतिराज़ात कनि था पंहिंजा जेके पॉइंट्स आहिनि उहे टेबल करणु खपनि, ताकी सिंध गवर्नमेंट असां APC कई आहे उनजी जेके रिकमेंडेशन आहे उहा तयारु करे असां फेडरल गवर्नमेंट सां बि ॻाल्हायूं पिया, पर उन खां अॻु में बि चीफ मिनिस्टर पंहिंजे हिसाब सां फेडरल गवर्नमेंट ते ॻाल्हाए थो। ॿी हिकिड़ी टेक्निकल ॻाल्हि इहा आहे त जेका पीपल्स पार्टी जे चीफ मिनिस्टर ते इहा ॻाल्हि कई थी वञे त पीपल्स पार्टी वरी हीअ आदमशुमारी कराइण जे लाइ जेका डिजिटल आदमशुमारी थिए पई, चयो इहो पियो वञे, माण्हुनि खे ॿुधायो पियो वञे जहिड़ो पीपल्स पार्टी जी डिमांड हुजे, न इहे कोन्हे। ॾिसो CCI जे अंदरि सिंध जे चीफ मिनिस्टर एतिराज़ वारियो जेका 2017 जी जेका सेंसिस हुई
उन में चयो थो वञे त कराची में जेकॾहिं पॉपुलेशन घटि थी त पीपल्स पार्टी खे कहिड़ी तकलीफ़ आहे? बाबा कराची इज़ अ पार्ट ऑफ सिंध न, कराची सिंध जो हिसो आहे, कराची राजधानी आहे असांजी, अटूट हिसो आहे असांजो। उन समेत सिंध उहो वाहिद सूबो हो जंहिंमें असांजा इहे एतिराज़ हुआ त सिंध में जेके ॿियनि सूबनि जा माण्हू बि जेके वॾी तइदाद में अचनि था सिंध में, चाहे पोइ सिंध जे कहिड़े बि शहर में हुजनि, कराची बि सिंध जो शहर आहे। ऐं इलीगल जेके इमिग्रेट्स हुया उहे बि सूबे सिंध में अचनि था, उहे ॿिए सूबे में नथा वञनि। पर असांजी जेका पॉपुलेशन हुई उहा एज़ इट इज़ रखी वई। इन ते एतिराज़ हुया ऐं उन टाइम जेका पार्लियामेंट अमेंडमेंट मंज़ूर कई 2017 में 2018 जी इलेक्शन जे लाइ, पर कंडीशनल इहो त तव्हां रेंडमली जेके बि मुल्क जा ब्लॉक ठहिया आहिनि उन में 5% थर्ड पार्टी तौर ते तव्हां उनजी चेकिंग कराईंदव ऐं उन खां पोइ जेकॾहिं उन में को फ़र्क़ु थियो त सिंध जे आवाज़ खे ॿुधो वेंदो। CCI छा कयो, उन में हिकिड़ो वोट हो अपोजिशन जो जेको चीफ मिनिस्टर सिंध जो हो। असांजी ॻाल्हि न ॿुधी वई ऐं हुननि उहा अप्रूवल ॾेई छॾी, छो जे अक्सरियत उन में बक़ाया 6 वोटनि जी जेका हुई उन टाइम 3 सूबाई वज़ीर आला ऐं हिकिड़ो प्राइम मिनिस्टर, 2 वफ़ाक़ी वज़ीर, जंहिंमें हिकिड़ी वज़ीर GDA सां तालुक़ु रखंदड़ हुई। हाणे उहे सॼो मरहलो असांखे उन्हनि एतिराज़ उहो रिकॉर्ड ते पियो आहे, उहो तव्हां चेक करे सघो था त सिंध जे चीफ मिनिस्टर ख़ामोशी इख्तियार कई या एहतजाज कयो या उहो ख़तो किताबत जेका आहे उहा पई आहे। ॿियो फ़ैसिलो हुननि CCI में इहो कयो, हिकिड़े वोट जे मुक़ाबले में 6 वोटनि, त असां वरी हिकिड़ी आदमशुमारी कराईंदासीं ऐं उन खां पोइ इलेक्शन कराईंदासीं। असांजो मौक़िफ़ इहो हो त बाबा जेको 2017 ते तव्हां कमिटमेंट कई हुई त रेंडमली 5% ब्लॉक जी चेकिंग थींदी थर्ड पार्टी जे थ्रू, उहा न थी। असांजो मेन क्लेम या मेजर जेको असांजो ऑब्जेक्शन हो उहो हो त इहा ॻाल्हि कई छॾण त जी आज़िज़ साहब, मुंहिंजो आवाज़ जी आज़िज़ साहब। नाज़रीन, राब्तो मुनक़ते थी वियो आहे ऐं कोशिशि कंदासीं उन सां ॿीहर राब्तो कयूं। गोंदल साहब भी मूंसां गॾु मौजूदु आहिनि, रोशन बुल्लो साहब आहिनि। गोंदल साहब, अब बताइएगा कि जो सिंध गवर्नमेंट की जानिब से जिन मुख्तलिफ खदशात का, जिन मुख्तलिफ शिकायत का इजहार किया गया, एतराज़ात जो उठाए गए, उन पर किस हद तक काम हुआ है? मुख्तलिफ मीटिंग्स भी हुई हैं इस सिलसिले में, वो मामला कहाँ तक पहुँचा है और क्या कोई ऐसी कोई बात ज़ेर गौर है कि जहाँ पर ये गौर किया जाए कि इसको एक्सटेंड किया जाए, इस प्रोसेस को, इसका कुछ टाइम फ्रेम बढ़ाया जाए? सरवर गोंदल साहब, मेरी आवाज़ पहुँच रही है आप तक? ठीक, नाज़रीन, राब्तो कयूं था सरवर गोंदल साहब सां ॿीहर त जीअं उन्हनि खां असीं पुछी सघूं त हू ही स्टेटस किथे बीठल आहे। रोशन साहब, अवां ॿुधो, आजिज़ साहब खे अवां ॿुधो, असीं कोशिशि कंदासीं उन सां ॿीहर असांजो राब्तो थिए त सिंध गवर्नमेंट ॼाणाए पई त असीं पाण उन ई लाइन में बीठल आहियूं जिते सिंध जो अवाम बीठल आहे, सिंध जो सान्यावंद बीठल आहे, असीं पाण एहतजाज कंदड़नि में शामिल आहियूं। हाणे हितां खां ऐं गोंदल साहब खे बि अवां ॿुधो जेका इहा ॻाल्हि कनि पिया त स्मूथली प्रोसेस हले पियो, उन्हनि जी ॻाल्हियुनि मां इहो तासुर न पियो मिलियो त शायदि को इन्हनि जेके कंसर्न्स आहिनि उन को सीरियस वरितो पियो वञे, उन बुनियाद ते ईंदड़ ॾींहंनि में को फ़ैसिलो ईंदो। ॾिसो, पीपल्स पार्टी उहा वाहिद जमायत आहे जेका हुकूमत में बि आहे, एहतजाज बि करे थी ऐं एतिराज़ात बि करे थी। मूं जॾहिं चयो त CCI में 3 सूबनि उते जॾहिं त बलोचिस्तान खे बि ख़दशा हुआ, पर उन्हनि चयो त ठीकु आहे, 19 सालनि खां पोइ आदमशुमारी थी आहे, उहा असां क़बूल था कयूं। हालांकि उन्हनि खे रिज़र्वेशन्स हुया, लेकिन उते डिमांड जेकी हुई CCI में, अॼु बि उते उन्हनि जा मिनट्स पिया आहिनि त सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह साहब जा तहफ़्ज़ात हुया त ॿीहर आदमशुमारी करे, छाकाणि त हीअ तहफ़्ज़ात हिननि खे जेके बि कराची जे अंदरि ॿिया स्टेक होल्डर आहिनि उन्हनि खे कराची जे सेंट्रल ज़िले ते हुयो त भई हिते जेको आहे पंहिंजो असांखे अददी तौर ते घटि ॾेखारियो वियो आहे, जॾहिं त ॿियूं जेके कराची जूं आबादियूं हुयूं उन्हनि में वधीक जेको आहे पंहिंजो सिंधियुनि जी आबादी घणी आहे। मूं ॿुधायो तव्हांखे त कराचीअ में 14% जेको आहे जेकी सिंधी आबाद थिया, उहा उते कराची में रहंदड़ न सिर्फ़ु MQM बल्कि जमा इस्लामी या पीपल्स पार्टी जे अंदरि बि जेके ताजेदर साहब या उनजा ॿिया उर्दू स्पीकिंग दोस्त वेठा आहिनि, उन्हनि जो माइंड सेट साॻियो आहे। असल में सॼो जहिड़ो कराची ते आहे, कराची जे अंदरि जेको मां तव्हांखे अर्ज़ु कयो त लखे माण्हू रोज़ अचनि पिया गैर मुल्की ॿियनि सूबनि मां रोज़गार जे हवाले सां, पीपल्स पार्टी उन्हनि खे तहफ़ुज़ ॾींदी रही आहे, उन्हनि खे डोमिसाइल ठाराए ॾींदी रही आहे, उन्हनि जे शनादी कार्ड ठाराइण ॾींदी रही आहे। उन्हनि खे तव्हां ॾिठो हूंदो त असेंबली जे अंदरि उन्हनि जो MNA
रेज़ोल्यूशन करारदादूं कराईंदो रहियो आहे, हाणे खे 6 महीननि खां पोइ शनाख्ती कार्ड ॾिनो वञे। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हाणे हिननि नोटिफिकेशन कढियो आहे सिंध हुकूमत जे कचियुनि आबादियुनि खे रेगुलराइज़ कयो। उहे लखे जेके माण्हू आहिनि उहे इलीगल इमिग्रेट्स गैर मुल्की आहिनि, अफ़गानी आहिनि। उन्हनि जे करे सिंध जे अंदरि जेको ही तशदुद आहे, जेकी बदअमनी आहे, सभु जेके जेको बि सम्झनि था त जेके अफ़गान आबादी या ॿिया जेके माण्हू आहिनि उहे असांजे वोटरनि में इज़ाफ़ो थींदो ऐं असेंबली में असांजूं सीटूं वधंदियूं। उन करे हिननि खे इहा भुल आहे, हिननि खे न विसारणु घुरिजे त सिंध जे माण्हुनि खां तव्हां जहिड़े तरीक़े सां वोट वठी ऐं हिक ई टेबल ते तव्हां MQM खे बि गॾु था खणो, नेशनलिस्टनि खे बि गॾु था खणो, ॿियनि जेके स्टेक होल्डर्स बि गॾु था कनि। सिंध जा माण्हू एतिरा बेवकूफ़ कोन्हनि। तव्हां जेकर हिकु सूबो उन CCI में पंहिंजे तहफ़्ज़ात जे ज़रिए उहा मुतनाज़ बनाए सघे थो आदमशुमारी, त पोइ आख़िर हिन वक़्तु त वफ़ाक़ी हुकूमत में वधीक स्टेक होल्डर आहिनि, कहिड़ो सबबु आहे जो CCI में नथा वञनि? भई सिधी ॻाल्हि आहे, हिन वक़्तु तव्हां वञो CCI में, तव्हां उते वञी चओ त बाबा जेको आहे पंहिंजो हीअ आदमशुमारी मौजूदा हालतुनि में सिंध जे अंदरि मुआशी तबाही आहे, बोर जे करे लखे माण्हू डिस्प्लेस आहिनि, असां नथा करे सघूं। या हिते सिंध जे अंदरि तव्हां हुनखे चओ त भाई सेंसिस में असां तव्हांखे स्टाफ नथा ॾियूं, इहे सभु उस्ताद ॿिया जेको समूरो स्टाफ आहे उहो सभु सिंध हुकूमत जो आहे। छो हुननि खे जेको जॾहिं हिननि खे इलेक्शन न आहे कराइणी त बदअमनी जो जवाज़ ॾियारे पुलिस नथा ॾियनि, पर हाणे जेकॾहिं हिननि खे आदमशुमारी कराइणी आहे त सभु उते सहूलियतकार थियनि था, सभु हुननि खे स्टाफ बि ॾियनि था, वसीला बि ॾियनि था। उन करे ही जेको कुझु सम्झूं था त ईंदड़ इलेक्शन में हिन जी मुल्क जी इस्टेब्लिशमेंट सां इहो ठाह थियल आहे त असां भली तव्हां सिंध जे अंदरि नवां सूबा ठाहियो, तव्हां सिंध खे भली अददी तौर ते अक़लियत में तब्दील कयो, असां तव्हां हर सूरत में कढूं। वज़ाहतूं कनि सिंध जे माण्हुनि खे क़बूल न आहिनि। ठीक, पर हाणे अॻियां कीअं वधंदासीं इन ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, छाकाणि त कुरिश साहब बि तमामु अहम ॻाल्हि कई। इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त जेकॾहिं सिंध खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिशि कई वई त असां वरी सॼी सिंध जे साञे वदनि खे, समूरनि क़ौम परस्तनि खे, जीअं असां सिंध बचायो कमेटी प्लेटफॉर्म ते सॼी सिंध खे गॾु कयो ऐं हिननि बिटे बिलदाती निज़ाम जे ज़रिए MQM सां गॾिजी इंतिज़ामी तौर ते सिंध जे अंदरि 2 सूबा ठहिया, असां हुनखे रद्द करायो। असां वरी बि अहिड़े क़िस्म जी ज़बरदस्त तहरीक हलाईंदासीं ऐं पंहिंजे तारीख़ी वतन सिंध में असां कंहिं सूरत में इहो हिननि खे या साज़िश में फॿाइण न ॾींदासीं। रोशन साहब, तव्हांजो पॉइंट अची वियो ऐं ज़रूरु जेका ॻाल्हि मां कयो पिया त सिंध जे शऊर अॻु बि पंहिंजी मज़ाहमत सां खोड़ अहिड़ा फ़ैसिला वापसि बि कराया आहिनि। सिंध जो जेको सान्या वंद आहे, सिंध जो माण्हू आहे, उहो हिन वक़्तु बि बिल्कुलु अलर्ट आहे समूरी सूरत-हाल जे हवाले सां, ऐं ॾिसे बि पियो, सम्झे बि पियो समूरी सूरत-हाल खे। पर जेके सेल्फ जेका ॻाल्हि कुरैशी साहब कई त ज़ाहिर आहे ही समूरी जेका एक्सरसाइज़ आहे जिते हिन सुञाईअ वारे दौर में बि तमामु घणो पैसो ख़र्च थियो आहे, एनर्जीज़, एफर्ट्स, समूरो रिसोर्सिस लॻनि पिया, त हुनखे वापसि कराइण बि एतिरो सवलो न हूंदो। असां जेके घुर्बल सहूलियतूं चाहियूं था उन पासे ॾांहुं कीअं वधी सघूं था उन ते बि ॻाल्हायूं था। ऐं सरवर गोंदल साहिब सां गॾनि त ख़ुदि ॻणप खातो इन समूरनि मामलनि खे कीअं हाणे हैंडल करे पियो ऐं कीअं डील करण जी इंटेंशन रखे थो, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। सरवर साहब, मुझे ये बताइएगा कि ज़ाहिर है हर कोई जो भी इस सिचुएशन में अपने सारी सिचुएशन को देख रहा है, सिंध के लोग बड़े अटैच भी हैं, बड़े हसास भी हैं इन मैटर्स को लेकर, और समझना भी चाहते हैं कि इन सारे शिकायत की, इन सारे एतराज़ात को शुमारियात जो डिपार्टमेंट है वो किस तरीके से उनको एड्रेस करने का सोच रहा है, किस तरीके से देख रहा है। क्योंकि अब तक की जो रिपोर्ट सामने आ रही हैं, बदस्तूर ये प्रोसेस तो जारी है, लेकिन अभी तक वो शिकायत ख़त्म नहीं की जा रही। गो की कुछ मीटिंग्स भी इसमें हुई हैं, तो किस तरीके से आप उनको एड्रेस करने का इरादा रखते हैं? आप मुझे थोड़ी सी शिकायत अगर बता देंगी तो मेरे लिए जरा इजी हो जाएगा कि दरमियान में मेरी लाइन भी कट गई थी और मुझे क्योंकि सिंधी नहीं आती तो इसलिए मुझे समझ गोंदल साहब, पहला तो ये कहा जा रहा है कि बहुत जैसे यहाँ पर बात हुई कि डेटा तक एक्सेस नहीं है, तो ये बड़ी शिकायत, ये बड़े कंसर्न हैं कि जब हाउस काउंट का पता नहीं होगा तो फिर किस तरीके से जो हेड काउंट होगा उनको ट्रस्ट किया जाए। मेरा ख्याल इसका जवाब दे देता हूँ कि पहले तो मुझे आप बताएं कि किसने आपको कहा है कि डाटा का एक्सेस नहीं है। हमारे पास गवर्नमेंट असिस्टेंट कमिश्नर से लेके चीफ सेक्रेटरी के पास डाटा का एक्सेस मौजूद है, उसको पता है कितने मेल हैं, कितने फीमेल हैं, यानी कितने हाउस होल्ड हैं, पर्टिकुलर एक ब्लॉक से लेकर ऊपर तहसील, डिस्ट्रिक्ट लेवल और ऊपर पूरे प्रोविंस लेवल तक हर तरह का एक्सेस जो है वो मौजूद है।
और यही सीएम सिंध साहब ने जो बात की थी उसके बाद तमाम सूबों के अंदर, ना सिर्फ सिंध के अंदर बल्कि तमाम सूबों के अंदर हमने डैशबोर्ड दिए हैं और वहाँ पे उनको ये देखें कि GIS मैप है, वो तो एक जो हमारा इनोमिनेटर है उसका काम तक चेक कर रहे हैं। हर तरह की इंफॉर्मेशन जो है वो डैशबोर्ड के ऊपर अवेलेबल है। तो ठीक, लेकिन अगर ऐसा है गोंदल साहब, सॉरी टू इंटरप्ट यू, तो फिर क्यों आपने कहा कि जो CM साहब के साथ मीटिंग्स हुई और जो मामलात हुए उनमें एड्रेस करने की कोशिश की गई, तो फिर क्यों सिंध गवर्नमेंट को ये ज़रूरत पड़ी कि वो इस मामले पर फिर से एक MPC बुलाएं, फिर से उनको ये कहना पड़ा कि अगर ऐसे ही मामला चलते रहे, शिकायत एड्रेस नहीं हुई तो हम या तो अपने अमले को वापस बुला लेंगे या कबूल नहीं करेंगे। का जो पर्पस होता है वो होता है पॉलिसी प्लानिंग। ठीक है, तो हमने ये तमाम कंसेप्ट जो है वो मैं सिर्फ सिंध गवर्नमेंट की बात नहीं करूंगा, पूरे पाकिस्तान के अंदर तकरीबन 5 दफा चीफ सेक्रेटरी से लेकर असिस्टेंट कमिश्नर तक और एकेडमिया के साथ IBA में भी हमने सेमिनार किया, बाकी सूबों के साथ भी किया। तो हमने जो सेंसस एडवाइजरी कमेटी की सिफारिशात थी उनको कैबिनेट में ले जाने से पहले और CCI ले जाने से पहले हमने तमाम सूबों के साथ शेयर किया और हमारे पास सजेशंस आई, उनके मुताबिक उसमें अमेंडमेंट भी किया। जो CM सिंध साहब के साथ हमारी मीटिंग हुई थी, आप ये देखें, आपके ये बात नॉलेज में होगी कि जो फील्ड ऑपरेशंस होते हैं वो सूबाई हुकूमत अपने एहलकारों के साथ करती है, यानी कि असिस्टेंट कमिश्नर, DC कमिश्नर, चीफ सेक्रेटरी इसके रिस्पॉन्सिबल होते हैं और उनको यकीनन जो डाटा कार्ड्स हैं या आपके डैशबोर्ड है, मॉनिटरिंग डैशबोर्ड है, वो तमाम अवेलेबल करना जो है वो जरूरी होता है। अब ये देखिए, डैशबोर्ड पहले दिन से अवेलेबल थे, लेकिन उनका ख्याल था कि हमें ये मजीद इस तरह की भी इंफॉर्मेशन जो है वो प्रोवाइड की जाए। तो जो हमें वज़ीर आला सिंध साहब ने बात की उसके मुताबिक उसके अंदर अमेंडमेंट करके इस वक्त तमाम जो विजुअलाइजेशन है वो मौजूद है वहाँ पे। और इसी तरह कुछ एतराज़ात थे, मतलब कंसर्न थे कि बजट का, और बजट जो है वो तमाम DCs के पास जो है बजट भी वो भी अवेलेबल कर दिया गया। अगर इसके अलावा भी अगर कोई भी बात हुई तो साउथ फेडरल गवर्नमेंट इदारा शुमारियात जो है वो रिस्पॉन्सिबल इदारा है और यकीनन वो लोगों के तहफ़्फ़ुज़ात और पॉलिटिकल पार्टीज के तहफ़्फ़ुज़ात दूर करना उसकी जिम्मेदारी है और वो यकीनन हम करेंगे। सही। और इसी तरह जो हमारे पास जितनी शिकायत आती हैं वो ज्यादातर आप ये देखें कि पाकिस्तान में पहली दफा, पाकिस्तान की बात आप नहीं करते, हम साउथ एशिया की सबसे बड़ी डिजिटाइजेशन एक्सरसाइज है। आपकी नेबरिंग कंट्री जो इंडिया है उसने अभी तक ये डिजिटल सेंसस नहीं की। डिजिटल सेंसस का मकसद ही ये था कि आपको हम एविडेंस दे सकें। आप पिछली दफा हमें नहीं पता कि किस जगह पे इनोमिनेटर गया है, किस घर में गया है, ठीक है, कौन। इस दफा आप कोई बंदा भी किसी जगह की बात करेगा तो हम उसको एविडेंस देंगे, उसके लेट लॉन्ग देंगे, ठीक है, हर एक चीज को वो जो है ये एक्चुअली जो इस दफा डिजिटल सेंसस हो रही है, ये देखिए ये एक डिसीजन सपोर्ट सिस्टम बन रहा है कि आपने जितनी पॉलिसी प्लानिंग करनी है, आपको पता होगा ये हॉस्पिटल है, ये कॉलेज है, ये यूनिवर्सिटी है, यहाँ पे साफ पानी के जराए ये हैं, गैस के ये हैं, तो वो तमाम पॉलिसी प्लानिंग जो है वो एविडेंस बेस पे हो सकती है। तो ये तो एक पूरी जो है वो जो है आपकी चीजें चेंज होने जा रही हैं कि आपकी एविडेंस बेस्ड डिसीजन मेकिंग जो है वो होने जा रही है। ठीक गोंदल साहब, आपके पॉइंट्स मेरे पास आ गए। कहना चाहूंगा कि अगर कोई भी प्रॉब्लम हो तो ये देखें, हमारा UN नंबर है 0800 57574 और इसके अलावा हमारे SMS गेटवेज हैं, हमारे कॉल सेंटर्स हैं और जो प्रॉब्लम आते हैं वो सॉल्व किए जाते हैं। और पहली दफा आप इतना बड़ी एक्सरसाइज कर रहे हैं, 1,21,000 लोग उनको ट्रेनिंग कराई गई, 1,26,000 टैबलेट नीचे काम कर रहे हैं। तो नादरा जो है उसकी सर्विसेज जाहिर की गई हैं कि वो जितने टैबलेट्स में जो प्रॉब्लम, जो सॉफ्टवेयर हार्डवेयर के अंदर प्रॉब्लम आ रहे हैं, तो वो नीचे लोगों की जो इनोमिनेटर्स हैं उनके साथ वो मिलके काम कर रहे हैं। इसके बावजूद इतनी बड़ी एक्सरसाइज होती है तो इसमें छोटी मोटी चीजें आती हैं और अगर वो नहीं आएंगी तो फिर हम इसको फर्स्ट ठीक। गोंदल साहब, आपकी सारी बातें, आपके सारे पॉइंट्स हमने सुन लिए, हमने नोट कर लिए, लेकिन साथ साथ आपने कहा कि इतनी बड़ी एक्सरसाइज होगी तो छोटे मोटी शिकायत, छोटे मोटे मामला तो होंगे, लेकिन अगर एक सूबा ये कहता है कि हम इसको रद्द कर देंगे, हम इसको कबूल नहीं करेंगे, तो फिर आप समझते हैं कि ये छोटी मोटी किसी शिकायत का कोई रद्दअमल हो सकता है? फिर साथ साथ ये भी ज़रूर फरमाएँ कि अब आपने कहा कि इस पर बारहा मीटिंग्स भी हुई, मामला पर बात भी हुई सिंध गवर्नमेंट से,
तो अब आज तक अगर हम बात करते हैं एज ऑफ नाउ, आप ये कह सकते हैं कि सिंध गवर्नमेंट के जानिब से जो एतराज़ात जिन खदशात का जिक्र किया वो सारे एड्रेस हो चुके हैं और अब ये मामला रिजोल्व हो चुका है बिटवीन सिंध गवर्नमेंट एंड PBS? देखें कि पहली बात तो थोड़ी सी आपके जरिए मैं नाजरीन को बताना चाहूँगा कि इसकी जितनी प्रोसेस करने का तरीकाकार है ना कि भाई सेंसस आपने कैसे करानी है जी, वो CCI ने जब अप्रूव की तो CM सिंध जो मौजूदा है वो उसका हिस्सा थे। उन्होंने इन तमाम सिफारिशात को अप्रूव किया और उन्होंने कहा कि जो नेक्स्ट सेंसस होगी उसी पे हमारे इलेक्शन होंगे। अब ये देखें कि इसलिए और उसके बावजूद हमने तमाम चीज़ों को दोबारा भी किया है और अभी CM साहब की मुलाकात हमारे प्राइम मिनिस्टर साहब के साथ भी हुई है। तो अगर उनके कोई और भी ऐसे कंसर्न होंगे तो उनको यकीनन उसको भी जो है वो कुछ कंसर्न पॉलिटिकल लेवल के हैं, कुछ ऑपरेशनल लेवल के हैं। तो जो डिपार्टमेंट होता है वो ऑपरेशनल लेवल की चीजें जो है उसको बेहतर अंदाज में पेश कर सकता है, क्योंकि पॉलिटिकल बात करना या ये करना मेरा मैंडेट नहीं है। पॉलिटिकल तफजात होते हैं वो तो एक पॉलिटिकल पार्टी या गवर्नमेंट जो है वो उस लेवल पे होते हैं। तो अगर आप मेरे से ऑपरेशनल मैटर पे बात करेंगे तो उस पे मैं यकीनन ब्रीफ करूंगा। बिल्कुल गोंदल साहब, तो एक आखिरी बात फिर नसीर साहब ने भी हमें ज्वाइन किया है कि वो ये बात आई, बार बार तजवीज़ सामने आई कि इस टाइम पीरियड को एक्सटेंड किया जाए। ऐसी कोई तजवीज़ ज़ेर गौर है इस वक्त PBS के पास? आप ये देखें कि पहले ये देखना पड़ेगा कि टाइम पीरियड को क्यों एक्सटेंड करना चाहिए। क्या हम उसमें जो हमारी प्लानिंग थी उसके मुताबिक हमारी चीजें नहीं हो रही? ऐसा कतन नहीं है। ठीक, हमारे तो मैंने पहले बताया है कि आप ये देखें 79 मिलियन हाउस होल्ड को हम जियो टैग कर चुके हैं। आज तक इस वक्त तक मैं 9 करोड़ की आबादी का डाटा मेरे पास आ चुका है। जो हमारी प्लानिंग थी, हमारी प्लानिंग के मुताबिक चीजें जा रही हैं। तो आप ये देखें जब आपको ऑपरेशनल इशू आते हैं तो फिर हम उसको देखते हैं कि ये ऑपरेशनल इशू आ गया है, इसकी टाइम की एक्सटेंशन करनी चाहिए। टाइम की एक्सटेंशन क्यों आप करते हैं? इसलिए करते हैं कि आप एक टाइम पे काम कंप्लीट, और अगर फर्ज कर लेते हैं कि कई ब्लॉक्स में अगर काम थोड़ा सा डिले हो जाएगा तो उसमें 5 दिन 10 दिन अगर उसके आगे भी चला जाए तो उसमें क्या इशू है? कोई ये हदीस में लिखा हुआ है कि भाई इतने दिनों में 4 तारीख है तो 4 तारीख को खत्म करना है? ऐसा कतन नहीं है। ये आपकी फील्ड एक्सरसाइज है। और आप ये देखें कि जो हमारे स्नो बाउंड एरिया है तकरीबन 740 हैं, उनमें भी तो हमने मई में काम करना है। तो इसलिए ये कतन नहीं है कि जहाँ पे काम कंप्लीट नहीं होगा हम उठ के जी वापस आ जाएंगे। और कई ब्लॉक में हमारा काम कंप्लीट हो चुका है, कई बिग ब्लॉक बन जाते हैं। आपको पता है कि ब्लॉक जब हम 5-10 सालों बाद फील्ड में जाते हैं तो कई जगह पे हाई राइज बिल्डिंग बन चुकी होती हैं, ब्लॉक बड़े हो सकते हैं, तो उनमें थोड़ा सा काम ज्यादा होता है और फिर 2-2, 3-3 इन्यूमरेटर्स भी लगाने पड़ते हैं। तो उसमें थोड़ी बहुत एक्सटेंशन होती है, लेकिन एज ए होल एक्सरसाइज पाकिस्तान ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स नहीं समझता कि हम जो हमारे टारगेट थे उनको अचीवमेंट करने के लिए हमें टाइम की एक्सटेंशन चाहिए। ठीक गोंदल साहब, ऑपरेशनल लेवल की मैं ये बात कर रहा हूँ, पॉलिटिकल बात नहीं है। ठीक गोंदल साहब, आपका पॉइंट है। नसीर अहमद साहब अवां खे भी वेलकम किया थी प्रोग्राम में। रोशन बुढ़ो साहब, फजलुल्लाह कुरैशी साहब ऐं गोंदल साहब मूंसां गॾनि, कुझु देरि लाइ आजिज़ धामरा साहब बि हुआ। अवां ॻाल्हि ॿुधी गोंदल साहब या वाज़े कनि पिया इहा शइ त हिन वक़्तु ताईं एज़ पर प्लानिंग ही मामलो स्मूथली हले पियो, इन करे हिन वक़्तु ताईं PBS न पियो सम्झे त हुनखे टाइम फ्रेम खे एक्सटेंड करण जी ज़रूरत आहे। हुन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ ॿिया जेके पॉइंट्स जेके सिंध गवर्नमेंट रेस कंदी अचे पई या सिंध जा माण्हू कनि पिया रेस, उन्हनि ते बि हू ॼाणाइनि पिया त एसच एॾी वॾी एक्सरसाइज़ आहे त नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। जी, मां उन मूं वटि आवाज़ साफ़ न पिया आयो गोंदल साहब जो। पहिरीं ॻाल्हि इहा त असां जेकर सिंधी मीडिया खे ब्यूरो जी ऑफिस मॉनिटर करे रही हुजे हा त हुनखे अंदाज़ो हुजे हा त इहे नंढा नंढा मसइला आहिनि। हिते तमामु घणियूं शिकायतूं रिपोर्ट कयूं अथनि सिंध में। मूंखे ॿियनि सूबनि जी ख़बर न आहे, पर डिजिटल डिवाइस जा इशू, मैप्स जा, डेटा जी फीडिंग जा हालत आहे त माण्हू हथ सां फार्म पिया भरनि ऐं उन ते जेके लेटर कढो पियो ब्यूरो जे ज़िम्मेवार ऑफिसर खे त तव्हां हथ सां फार्म न भरियो। तंहिंजी माना इहा प्रैक्टिस एॾी घणी थी पई जो रिपोर्ट थी आहे। मां रुॻो इहा गुज़ारिश कंदुसि, मूं त ॿियूं सभु ॻाल्हियूं मां न ॿुधी सघियुसि। कल्ह या टियों ॾींहुं गोंदल साहब खे जीअं हिकिड़े ॿिए प्रोग्राम में असां हुआसीं, मूं हुननि खां इहो पुछो त छा घर ॻणप कंप्लीट थी वई? हुननि चयो त 99% थी चुकी आहे। जेका असां ख़बरूं ॿुधूं पिया, असां वटि ऑफिशियल डेटा आहे कोन, ब्यूरो डेटा पब्लिक करे नथो घर ॻणप, उनमें त असांखे ॾाढी ॻणती वारियूं ॻाल्हियूं पिया ॿुधूं त काफ़ी मसइला आहिनि डेटा जा। पर जेकर हुन में न आहिनि ऐं घर ॻणप पूरी थी आहे
त 2011 में बि घर गणप जो पहिरें एनालिसिस थियो हुयो त प्रोसेस रुकिजी वियो त हींअर मौक़ो आहे इन प्रोसेस खे ठीकु करण जो, इन मां लर्न करण जो, जेके प्रॉब्लम्स आहिनि सभ खां पहिरें इहा डेटा पब्लिक कनि त घर गणप में सिंध में घणा घर निकिता आहिनि, कहिड़े तइलके में, कहिड़े ज़िले में केतिरा घर ॻणिया विया आहिनि ऐं हुनजो ट्रेंड छा आहे, जेका लॉजिकल ग्रोथ थियणु घुरिजे हा हुनजो हिकिड़ो पैटर्न हूंदो आहे न ओवर द पीरियड, उन सां मैच करे थो नथो करे, इहो डेमोग्राफिक एनालिसिस हुनजो थियणु घुरिजे डेटा जो। ऐं पोइ बाक़ी जेका आदमगणप आहे उन खां पोइ अॻिते वधणु घुरिजे। असांखे थोरो हिन ॻाल्हि ते कंसर्न आहे त जेकर घरनि जी ॻणप कंप्लीट बि थी आहे, उहा डेटा नथी पई पब्लिक थिए या एटलीस्ट गवर्नमेंट खे मिले न, गवर्नमेंट ऑफ सिंध त ज़ाहिर आहे नुमाइंदगी थी करे न सिंध जे माण्हुनि जी, त असांखे खणी या तव्हांखे नथा ॾियनि त गवर्नमेंट खे त ॾियनि। ऐं डेटा डिजिटल डिवाइसिस जॾहिं डिजिटल आहे त माना हिकिड़े क्लिक सां तव्हांजूं टेबल्स रेडी हूंदियूं, तव्हांखे कुझु करिणो न आहे, का कणप करणी न आहे, उहो त डेटाबेस मां निकिरंदी, जनरेट थींदियूं शीट्स, त उहा फौरन पब्लिक कनि, आइडियली त पब्लिक कनि या सिंध गवर्नमेंट जे ज़िम्मेवार माण्हुनि खे मिलणु घुरिजे ऐं उन डेटा जी जेका ट्रेंड आहे एटलीस्ट उहो ट्रेंड माण्हुनि खे ॿुधाइनि जेकर अंग नथा ॿुधाइणु चाहिनि। हूअं त मां शहरी आहियां, मूंखे कढियो था, मूंखे अंग बि ॿुधाइणु मुंहिंजो राइट आहे, पर जेकर हलो तव्हां सां कॉन्फिडेंशियल या क्लासिस आहिनि त गवर्नमेंट खे त ॾियणी आहे। मुंहिंजी गुज़ारिश आख़िर में मां चवंदुमि त हिन प्रोसेस खे हिते हाल्ट कनि, हिनखे ब्रेक ॾियनि, साई ॾियनि, डेटा सिंध गवर्नमेंट वठे घरनि जो, उनजो पूरो एनालिसिस करे, ट्रेंड एनालिसिस करे, पब्लिक खे ॿुधाइनि त हुनजो ट्रेंड एनालिसिस छा आहे, जेकर नंबर नथा ॿुधाइणु चाहिनि उन खां पोइ हिते थियणु घुरिजे त ही गणप अॻिते कीअं वधे। ठीकु, फज़लुल्लाह कुरैशी साहब, आख़िर में अवां छा चवंदो? रोशन साहब खां बि वठूं था आख़िर और कोई कमेंट। कुरैशी साहब ॿुधो पिया मूंखे अवां? जी रोशन साहब, अवां छा चवंदो आख़िर में? ॾिसो, गुंदल साहब जेकी इन ॻाल्हि जो इहो इज़हार कयो त CCI में सिंध जो चीफ मिनिस्टर लिखी ॾेई आयो आहे, हाणे उहा आजिज़ धामरा साहब जी ॻाल्हि त ग़लति थी, उन रद्द करे छॾियो। नंबर ॿी ॻाल्हि जेका ही ॻाल्हि पिया कनि त घरशुमारी थी वई आहे, सिंध में हिन वक़्तु बि तव्हांखे लखें अहिड़ा ॻोठ मिलंदा जिते बिजली कान्हे, नेटवर्क कोन्हे। हीउ ॿियो जेको विदाउट आइडेंटिटी शनाख्ती कार्ड जी जेको कनि पिया, जीअं मूं सैलब ॿुधायो त भई हिते तव्हां सॼी दुनिया मां आयल अफ़गानी, बर्मी, बंगाली उन्हनि खे बि ॻणे तव्हां हिते असांखे अक़लियत में तब्दील कंदो। तव्हां असांखे जेकर पंहिंजे वतन में ईअं अक़लियत में तब्दील करे वेही रहंदो, छा सिंध जा माण्हू ख़ामोश थी वेही रहंदा? असां कतई इहा बर्दाश्त न कंदासीं। असां सम्झूं था त इन सॼी ज़िम्मेवार पीपुल्स पार्टी ऐं मौजूदा सरकार आहे, हुनखे फौरी तौर ते CCI में वञी इन आदमशुमारी खे रोकाइणु घुरिजे। ऐं जेकॾहिं हुननि इहा आदमशुमारी ॾिसो, हिन ॿुधायो त भई जेको आहे पंहिंजो असां CM बि ऑन बोर्ड आहे, चीफ सेक्रेटरी, असिस्टेंट कमिश्नर, डिप्टी कमिश्नर, माना सॼे तव्हांजो प्राविंस जेको आहे पंहिंजो हुननि सां ऑन बोर्ड आहे। हाणे माना घर में वेही सभई जेको आहे पंहिंजो अददी तौर ते पेपर वर्क करे चवंदा बाबा असां घर बि ॻणे छॾिया, असां आदम बि ॻणे छॾिया ऐं उन में असां हीअ नतीजा ज़ाहिर कयो, उहो नतीजा असां कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं ऐं उन में असां ज़बरदस्त मज़ामत कंदासीं। सिंध जे अंदरि असां मुल्क थियण खां अॻु में बि कराची जे अंदरि असां 80% सिंधी रहंदा हुआसीं। हींअर असां 14% जेको आहे हिननि खां बर्दाश्त नथा थियूं। उते तव्हांजी जेकी ॿियूं जमायतूं आहिनि, MQM, जमायत इस्लामी या ॿिया, पीपुल्स पार्टी जेका सिंध जी पाण खे नुमाइंदा जमायत थी सम्झे, जिन खे सिंधी माण्हू पंहिंजो वोट थो ॾिए, उन्हनि खे बि आख़िरकार इन ॻाल्हि ते कहिड़ो जेको आहे पंहिंजो तहफ़्ज़ात जो वञी हिन। ठीकु रोशन साहब, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो आहे, पर इहे ॻाल्हियूं अवां जूं ज़रूरु रिकॉर्ड ते आहिनि। ठीकु रोशन साहब, जी नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पूरो पियो थिए। नसीर मेमन साहब, फज़लुल्लाह कुरैशी साहब, रोशन बुरड़ो साहब, सरवर गोंदल साहब ऐं कुझु देरि लाइ आजिज़ धामरा साहब असां गॾु हिन प्रोग्राम में शरीक हुआ। गुफ़्तगू ॿुधी पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। सिंध अंदरि हलंदड़ जेका घर आहे, आदम गणप आहे, उन हवाले सां जेका बि डेवलपमेंट थींदी, जेका बि अपडेट आहे, असीं अवां सां शेयर बि कंदासीं। हिन प्रोग्रामनि में उन ते तबसरनि ऐं तज़ियनि जो सिलसिलो बि जारी रखंदासीं। गॾोगॾु फॉलोअप बि आॾो ज़रूरु रखण जो जेका कोशिशि आहे असांजी, उनखे जारी रखंदासीं। सुभाणे वरी असां मुलाक़ात कंदासीं। ही प्रोग्राम हीअं ताईं वाइंड अप थियो आहे। जेको अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू थी आहे, उन बाबति पंहिंजी फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। अल्लाह हाफ़िज़।